मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो नाहे थोरो। मोरो शहर एक तारीख़ी शहर आहे। हिन वक़्तु मोरो तालुके जी आबादी 6 लख खां बि मथे आहे। मोरो तालुके में जेका तूफ़ानी बरसात मुसलसल वसी, जंहिं करे रोड ऐं रस्ता पाणी हेठि अची विया। काफ़ी दुकाननि में बरसाती पाणी काहे पियो। काफ़ी दुकान किरण जा पिण इतला वसूल थिया आहिनि। मोरो शहर में कचनि घरनि जा पिण किरण जा मिलिया आहिनि, जंहिं करे माली नुक़सान पिण थियो आहे ऐं काफ़ी माण्हुनि जे ज़ख़्मी थियण जा इतला वसूल थिया आहिनि ऐं उन अलावा माल मता पिण मुतासिर थियो आहे। तूफ़ानी बरसात सबबि कारोबार मुकमल तौरु बंदि रहियो ऐं बिजलीअ जो वॾो ब्रेकडाउन थी वियो, जंहिं करे घरनि ऐं मस्जिद मां पाणी अणलब थी वियो, जंहिं करे अवाम जी सख़्त तकलीफ़ जॻह मुंहुं ॾिसणो पियो। तूफ़ानी बरसात सबबि मोरो शहर तोड़े बहिराड़ी मुकमल पाणीअ जे घेरे में रहिया, पर उन तूफ़ानी बरसात सबबि म्यूनसिपल कमेटी मोरो जो चेयरमैन नज़ीर अहमद मेमण ऐं मोरो म्यूनसिपल कमेटीअ जो चीफ म्यूनसिपल ऑफिसर नूर मोहम्मद समो पंहिंजे स्टाफ सां गॾु हिमत करे पंहिंजी जान जी परवाह न कंदे काफ़ी हंधनि तां बरसाती पाणी निकाल करायो। संदसि हिमत खे शाबाश आहे। असल मसलो मोरो तालुके जे ड्रेनेज जो आहे। निकाल दुरुस्त न हुअण सबबि मोरो जे शहरनि खे तकलीफ़ ॾिसणी पवे थी। मोरो जे शहरनि सिंध असेंबलीअ जे मेंबर वज़ीर दाख़िला सिंध ऐं वज़ीर क़ानून सिंध मोहतरम ज़ियाउल हसन लंचार साहब खे अपील कई त मोरो तालुके जो ड्रेनेज जो निज़ाम फ़ौरन दुरुस्त करायो वञे, जीअं आइंदा तूफ़ानी बरसात खां अवाम जो माली ऐं जानी नुक़सान घटि थिए।